बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाज़रीन, प्रोग्राम आवाम जे आवाज़ सां गॾु मां आवां जो मेज़बान सरदार अली लाखो। नाज़रीन, प्रोग्राम में अॼु ॻाल्हि कंदासीं असां जेको सिंध में हिकु मसइलो हली रहियो आहे ऐं वॾे पैमाने ते हली रहियो आहे, जेको सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे तरफ़ां एहतजाज कया पिया वञनि। पेंशन में कटौती ऐं ॿियूं मरतुनि जे ख़िलाफ़ इहे एहतजाज हली रहियो आहे। काफ़ी अरसे खां इहो एहतजाज हली रहियो हो, पर हिन महिल 3 ॾींहंनि खां मुसलसल इहे एहतजाज जेको आहे सो हिकु अमली तौर ते वॾो हिकु एहतजाज थी रहियो आहे। इन में तालाबंदी कई वई आहे। तमामु जेका इदारा आहिनि उन्हनि खे बंदि कयो वियो आहे। उते जेकियूं सरगर्मियूं हलंदड़ हुयूं रोज़ जे हिसाब सां, उहे बि सभु जेको आहिनि सो हिन महिल बंदि आहिनि। ऐं तालीम जी अगरि ॻाल्हि कजे त स्टूडेंट्स बि परेशान आहिनि ऐं उन्हनि जा मिडटर्म्स बि आहिनि, त उन हवाले सां जेको यूनिवर्सिटीज़ स्कूल तोड़े सभु इदारा बि उहे बंदि आहिनि। त नाज़रीन, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सिंध में जेकॾहिं सिंध जी ॻाल्हि कजे त सिंध जे अंदरि ही जेको मामिलो आहे 3 महीना पहिरियां बि हे हलंदो आयो, एहतजाज थींदा आया नंढा, जेका हाणे हिकु वॾी अलायंस ठाही वई आहे। सिंध जेको आहे एम्प्लॉइज़ अलायंस आहे, जेकी 25 हिन में जेका आहिनि सो वधीक तंज़ीमूं एड थी करे इहे तहरीक हलाए रहियूं आहिनि। उन सां गॾोगॾु मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिननि जेको आहे तहरीक आहे, मुलाज़िम आहिनि, उस्ताद आहिनि ऐं ॿिया बि आपाशी खाते जा जेका आहिनि सो सयाहत खाते जा बि उन में एड आहिनि। उन खां पोइ वापडा थी वियो, सकाफ़त थी वियो ऐं झंगली जीवत तोड़े सभु इदारा गॾिजी तोड़ी या जदोजहद हलाईंदे इन्हनि चयो आहे त जेकॾहिं असांजा मुतालबा मञा न विया ऐं जेका हुकूमत पंहिंजो फ़ैसिलो वापसि न वरितो त 6 अक्टूबर ते असां बिलावल हाउस जो रुख़ कंदासीं। इन समूरे ई मामले ते असां तफ़सील सां ॻाल्हाईंदासीं। इन खां पोइ एंड में असां सिंध में जेके वधंदड़ बदमनी ऐं पुलिस जे तरफ़ां ऑपरेशन तेज़ कयो वियो आहे उन मामले ते बि असां ज़रूरु ॻाल्हाईंदासीं। सभ खां पहिरियां असांखे स्टूडियो में जॉइन कयो आहे शामराज चांडियो साहब, जेको पाण जनरल सेक्रेटरी आहिनि सूटा जा। उनखां पोइ फकवासा जा बि हो पाकिस्तान लेवल ते तंज़ीम आहे, उनजा बि जनरल सेक्रेटरी आहिनि सिंध सूबे जा, उहे असां सां स्टूडियो में मौजूदु आहिनि। उनखां पोइ असां कॉल ते हूंदो सरदार शाह, जेको ऑल रेवेन्यू सिंध एम्प्लॉइज़ एसोसिएशन जो सदर आहे। एहसानुल्ला अबड़ो, जेको सबसा ज़िलो शिकारपुर जो सदर आहे। ऐं उनखां पोइ असां बदमनी ते ॻाल्हाईंदासीं, उते असां सां मौजूदु हूंदा अताउल्ला तंगवाणी, गुलाम रसूल मीराणी। सभ खां पहिरियां असां हिन इशू ते हलंदासीं शामराज चांडियो साहब ॾे। शामराज चांडियो साहब, असांखे सभ खां पहिरियां त हीअ ॿुधायो त हीअ तहरीक हिकिड़ो त शुरू थी ऐं हाल 3 ॾींहंनि जी जेकॾहिं ॻाल्हि कजे त हिननि 3 ॾींहंनि में हिन तहरीक हिकु वॾो जेको आहे सो पूरी सिंध हिन महिल मुतासिर आहे। इदारा बंदि पिया आहिनि, शागिर्द परेशान आहिनि। हिन तहरीक बिलावल बि अवां ॾिठो त हुन बि बयानु ॾिनो त तव्हां छा था सम्झो, हीअ तहरीक हाणे रुकण जो नालो वठंदी या अॻिते वधंदी? वॾी महिरबानी महिरान टीवी वारनि जे तरफ़ां ऐं ॻाल्हाइण जो मौक़ो ॾिनो ऐं हिन अहम इशूअ खे हाईलाइट कयो आहे ऐं हिन ते ही प्रोग्राम रखियो आहे। तहरीक त असल में हींअर पंहिंजी जेका पूरी ताक़त सां पंहिंजे ज़ोर सां साम्हूं आई आहे। हीअ तहरीक 2-3 महीननि खां हलंदी रही, मुख़्तलिफ़ प्लेटफॉर्म सां दाऊं थींदियूं रहियूं, मुलाज़िमनि जे हक़नि जे लाइ ॻाल्हियूं थींदियूं रहियूं, पर असल में छा थियो त उन तहरीक खे माना गवर्नमेंट मोट कोन ॾिनी। हालांकि जेके बि तरीक़ा आहिनि जमहूरी अंदाज़ में पंहिंजो एहतजाज रिकॉर्ड कराइण जा, उहे सभु थिया, पर उनखां पोइ उन शइ जे तरफ़ जॾहिं कोई बाइकाट ऐं तालाबंदी जे तरफ़ वञणु को सवलो न हूंदो आहे, त जॾहिं का मोट न मिले अख़लाक़ी तरीक़े सां ऐं पुरज़ोर आवाज़ उथारण सां मुख़्तलिफ़ फोरम्स ते, त पोइ इहो हिकिड़ो एक्सट्रीम एक्शन हूंदो आहे जेको मुलाज़िमनि पंहिंजे लाइ कयो ऐं उनजो अलहमदिल्ला रिज़ल्ट मिले पियो। सभु यूनाइट थी चुका आहिनि, सभिनी खे पाण ते यकीन आहे ऐं इहो ई सबबु आहे जो तहरीक जे ज़ोर वठण जे करे बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु पाण उनजो नोटिस वरितो आहे ऐं असां सम्झूं था त हीअ जेका सॼी तहरीक में असां उमेद बि उन मां ई रखूं पिया। इहो ई सबबु हो त असीं बिलावल हाउस ॾांहुं मार्च करण जी जेको आहे सो हिकु क़िस्म ऐलान थियो हुयो, त उन हिसाब सां असीं सम्झूं था त जेकॾहिं इहो नोटिस वापसि न वरिता विया, जेके बि पेंशन कट ऑफ्स आहिनि या जेके बि असांजा ॿिया मुतालबा आहिनि, त शायदि इन क़िस्म जो जेको सिंध में तारीख़ में कॾहिं बि मुलाज़िमनि जी तारीख़ जो एॾो धरणो या एॾी तारीख़ न हली हुजे, हीअ तारीख़ ठाहींदी ऐं सभु कंहिंखे यूनाइट कंदी। हिन वक़्त ताईं 42 तंज़ीमूं आहिनि जेके मुलाज़िमनि जूं सिंध में ऐं तक़रीबन 6.5 लख मुलाज़िम आहिनि, उहे सभु यक आवाज़ आहिनि ऐं अमली तरह त 25 खां 30 तंज़ीमूं त मीटिंग में शामिलु थियनि थियूं, पर जेके मीटिंग में नथा अचनि पर उन्हनि जूं समूरनि जूं हमदर्दियूं बि त हिन सां आहिनि। ख़ुदि पुलिस जी हमदर्दी इन तरीक़े सां आहे, पुलिस जे नौजवाननि जी हमदर्दी इन तरीक़े सां। जी जी,
हाँ, तव्हां मूंखे इहो ॿुधाइजो त जीअं तव्हां बिलावल जी ॻाल्हि कई त बिलावल में तव्हांजो आख़िरी उमेदूं आहिनि त बिलावल पाण बि चयो त पेंशन में कॾहिं बि कटौती न थींदी ऐं न वरी पेंशन में कटौती कई वई आहे, त उन खां पोइ अव्हांजी तहरीक कहिड़े फ़ैसिले ते पहुती आहे? छा जो बिलावल अॼु सिंध जे CM सां बि हुन राब्तो कयो आहे, हुन खां बि तफ़सीलूं वठण खां बाद में हुन इहा ॻाल्हि शेयर की आहे, त अव्हांजी हाणे इंटेंसिटी कहिड़ी आहे? असल में बिलाल साहब जो जेको स्टेटमेंट आई आहे उन में कुझु शयूं असांखे सम्झ में आयूं आहिनि त बिलाल साहब खे मिसगाइड कयो वियो आहे। हक़ीक़त इहा आहे त बिलाल साहब चए थो त असां त इहो कमु करे ई नथा सघूं, असीं अवामी हुकूमत आहियूं ऐं असांजी पॉलिसी मैटर्स जे ख़िलाफ़ु आहे त असीं अवाम खे ऐं असां नुक़सानु ॾियूं, त इहो फ़ैसिलो थियो ई न आहे। इहो फ़ैसिलो त थियो आहे, पेंशन में कट ऑफ त लॻो आहे, नोटिफिकेशन्स निकिता आहिनि ऐं उन खां पोइ जेकॾहिं CM उनखे मिसगाइड करे थो ऐं हुननि जो पंहिंजो हिकिड़ो स्ट्रक्चर आहे, उन मुताबिक़ जेकॾहिं उनखे ब्रीफिंग ॾिनी वई आहे ऐं हू सम्झे थो त पीपल्स पार्टी जे न कयो आहे त पोइ अवाम इहो चहिरो त न आहे जो एतिरो रोडनि ते बीठो आहे। इहे हज़ारनि जी तादाद में माण्हू जेके एहतजाज कनि पिया, त ज़ाहिर आहे बिलावल साहब खे सही ब्रीफिंग या न ॾिनी वई आहे या बिलावल साहब इहो सम्झे थो त इहो फ़ैसिलो असां हूअं ई वापसि वठंदासीं, तंहिंजे करे हू अवाम दोस्त पार्टी हुजण जो सबूत ॾियण लाइ चवे पियो त इहो फ़ैसिलो असां नथी करे सघूं। इहो हिकिड़ो लॉलीपॉप आहे? न, असीं हिनखे लॉलीपॉप नथा सम्झूं, असां सम्झूं था त बिलावल मां असांखे उमेदु आहे जीअं त हू जिन पार्टीअ जो चेयरमैन आहे उन पार्टीअ जो बुनियादी तौर ते नारो ई रोज़गार ॾियण जो आहे ऐं हुननि पीपल्स पार्टी जो इहो रिकॉर्ड आहे त हुननि वधि खां वधि नौकरियूं ॾिनियूं आहिनि ऐं पीपल्स पार्टी जो इहो रिकॉर्ड आहे त जिन 50% ताईं पघारूं वधायूं बि आहिनि। पर जीअं त जदीद दौर में हेॾी महांगाई वधी वई आहे त अहिड़नि मामलनि में पीपल्स पार्टी जंहिंजो नारो ई मुलाज़िम दोस्त हुजण जे नाते पघारूं वधाइण लाइ मशहूरु रहंदी, उहा पघारूं कटे, पेंशन कटे, इहो त हुनजे मंशूर जे ख़िलाफ़ु आहे। त बिलावल भुट्टो उहो उन शइ खे, अंदाज़ खे, सेंसिटिविटी खे शायदि सम्झे थो, तॾहिं ई हुन इहो चयो त पीपल्स पार्टी जी नथी करे सघे, पर पीपल्स पार्टी जी कयो आहे उहो CM उनखे शायदि मिसगाइड। सही, असां सां हिन महिल लाइन ते आहिनि सरदार शाह ऑल रेवेन्यू सिंध एम्प्लॉइज़ एसोसिएशन जा सदर आहिनि। सरदार शाह साहब, मूंखे इहो ॿुधाइजो त हीअ जेकी तहरीक हले पई 3 ॾींहंनि खां, त हिन तहरीक हिन महिल कहिड़ो फ़ैसिलो कयो आहे? छा जो बिलावल बि ॻाल्हायो आहे, हुन बि चयो आहे कॾहिं कटौती कोन थींदी ऐं न वरी कटौती कई वई आहे। उन खां पोइ इहो ॿुधाइजो त रेवेन्यू जा मुलाज़िम हिन में केतिरो सरगर्म आहिनि? आवाज़ अचे पियो सरदार साहब? जी जी सर। जी, मां इहो पुछमि पिए त तव्हांजी जेकी हीअ तंज़ीम आहे एम्प्लॉइज़ अलायंस, या 3 ॾींहंनि खां हिकु वॾी तहरीक हलाए रही आहे, उन खां पोइ हाणे बिलावल बि इन ते ॻाल्हायो ऐं बिलावल बि इन ते चयो आहे त असां कॾहिं कटौती कोन कई आहे, न को वरी इन में कॾहिं कटौती कई वेंदी पेंशन में। इन खां पोइ अव्हांजो छा लाइ अमल आहे ऐं तव्हांजा जेका मुलाज़िम आहिनि रेवेन्यू जा, उहे केतिरो सरगर्म आहिनि इन तहरीक में? बिस्मिल्लाह रहमान रहीम। जीअं त जेको आहे असांजी जेको हीअ डिविजनल हेडक्वार्टर में एहतजाजी मुज़ाहिरनि खां पोइ असांजो ही जेको 23 खां 27 ताईं जेको आहे पूरी सिंध में मुकमल कमिश्नर ऑफिस, DC ऑफिस, हिकिड़ी एडमिनिस्ट्रेशन ऑफिस, तालुका ऑफिसूं, सब रजिस्ट्रार टोटल जेको आहे तालाबंदी करे सभु जेको आहे हड़ताल ते आहिनि। ऐं असांजो 6 अक्टूबर ते बिलावल भुट्टो बिलावल हाउस कराची में जेको आहे न लखे मुलाज़िमनि जो तयारी लॻी पई आहे ऐं उते असां वेंदासीं ऐं पंहिंजो एहतजाज कंदासीं। असां बिलावल भुट्टे खां अपील कई, पर अॼु जेको बिलावल भुट्टो जो बयानु आयो आहे असां हुनखे ख़ुशाइन सम्झूं था, पर जेको आहे मूंखे रुॻो इहो ॿुधायो हिकिड़ो पार्टी जो चेयरमैन आहे जंहिंजो माना सिंध में CM साहिबु आहे, बिलावल भुट्टो पाण इक़रार करे थो त असां मज़दूरनि जो ऐं हारियुनि जो ऐं इन्हनि सभिनी जो जेको आहे न असां कीअं था पेंशन कटे सघूं। सभु शयूं जेका मुलाज़िम जेको हींअर मुतालबो पिया कनि उहे ॻाल्हियुनि जो एतिराफ़ बदाते ख़ुदि बिलावल भुट्टो साहिबु करे चुको, पर उन में हिकिड़ी ॻाल्हि करियो त CM साहिबु चयो आहे त अहिड़ी ॻाल्हि न आहे, जॾहिं त 31 जेको आहे 7/2025 ते जेको नोटिफिकेशन निकितो आहे उन में सिधो सऊं जेको आहे असांजी पेंशन जी कटौती कई वई आहे। फाइनेंस डिपार्टमेंट नोटिफिकेशन इशू कयो आहे। छा CM या त जेको आहे CM साहिबु जेको आहे पंहिंजे चेयरमैन साहिब सां ग़लति बयानी पियो करे, या त चेयरमैन साहिब खे ख़बर न आहे, या चेयरमैन साहिब खे ख़बर आहे त जेको आहे न CM खे जेको मां रिक्वेस्ट कई आहे त जेको आहे अगरि CM साहिब रिक्वेस्ट कई वई आहे त फिलपोर असांखे जेको आहे न नोटिफिकेशन ॾिनो वञे, हुनखे रद्द कयो वञे जेको नोटिफिकेशन कटियो वियो आहे। यानी असांजी हींअर जेका आहे पेंशन जेका आहे 63.5 खां हाणे जेको आहे 15% कई वई आहे, यानी 47% जेका आहे पेंशन कटी वई आहे उन नोटिफिकेशन मुताबिक़।
त तव्हां ॿुधायो त हीउ जेको आहे मुलाज़िम जेको पेंशन जे आसरे ते त पंहिंजा ॿारनि जो जहेज़ जी तयारी कंदो आहे, पंहिंजे ॿारनि जी शादी जी तयारी कंदो आहे, या घर जी तयारी कंदो आहे, मां घर वठंदुसि, अहिड़े महांगाई दौर में घर त कोन थो मिले। मूंखे सिर्फ़ु पाकिस्तान पीपल्स पार्टी हुकूमत गुज़िरिया 10 सालनि में MPAs ऐं वज़ीरनि जूं जेको आहे 500% खां मथे पघार वधायूं आहिनि। ऐं असांखे चयो वञे थो IMF जी जेका आहे इहा घुर्ज आहे त ख़र्चनि खे अख़राजात घटायो। प्रोटोकॉल ते कॾहिं हिननि सोचियो न आहे त असां हिकिड़ो वज़ीर साहिबु निकिरे थो उन ते केतिरो ख़र्चो थो थिए, या तव्हांखे पाण ख़बर आहे केतिरा ऑफिसर पोयां केतिरो पेट्रोल ख़र्च थो थिए, केतिरो प्रोटोकॉल में ख़र्च थो थिए, CM हाउस जा जेका आहिनि केतिरा अख़राजात आहिनि। सियासी जेको आहे हिसाब किताब सां पघारूं वधायूं वञनि थियूं, उन्हनि में त को बि जेको आहे घटिताई कान थी अचे। अची मुलाज़िमनि जे मथां जंहिंजो पघार तव्हां 2 ग्रेड या 1 ग्रेड जो न 30 खां 25,000 रुपया इनिशियल पघार आहे। मतिलबु हस्बैंड वाइफ हुजे, 2 ॿार हुजनि, त ॿुधायो मूंखे त अॼु 2 कमरनि जो फ्लैट आहे, उन ते बिजलीअ जो बिल 10,000 थो अचे, पाणीअ जो बिल ॾींदो, गैस जो बिल ॾींदो, खीर जो बिल ॾींदो, किरायो ॾींदो, किथां पूरत कंदो? ऑलरेडी ऐं जो तव्हां माइशी हालात ॾिसो हिन सूबे जा, बिल्कुलु सिंध जा, त तव्हां ॾिसो माण्हू पिननि ते मजबूर थी विया आहिनि। सफ़ेद पोश लिबास जेको आहे हिकु ॾींहं जी मानी खाए थो, ॿिए ॾींहं जी नथियो खाए। तव्हां बाज़ारनि में हलिया वञो, फ़क़ीर असांखे बीहण नथा ॾियनि किथे, जेको आहे अहिड़े क़िस्म जी थी आहे। तव्हां मुलाज़िमनि खे अगरि तव्हां अहिड़े क़िस्म जो जेको आहे पेंशन कटौती कंदो, ऑलरेडी पहिरीं जेको आहे सन कोटा आहे उहा ख़तमु कई वई आहे, वरी डिज़िस कोटा हाणे रिसेंटली जेको आहे 2024 में उहा ख़तमु कई वई आहे। हाणे बची पेंशन, उहा बि तव्हां ख़तमु था कयो, त असां वटि अहिड़ा कहिड़ा जेको आहे आमदनी जा ज़राया आहिनि सिंध में। तव्हां फैक्ट्रियूं खोले छॾियूं, सिंध में तव्हां जेको आहे कारोबार खोले छॾिया आहिनि, असांजा औलाद असांजा जेका आहिनि ॿिया आम पब्लिक जेको आहे उन्हनि खे नौकरियूं मिलनि या वञी बिज़नेस कनि, बिज़नेस कनि। तव्हां अमूने मान आहे इवन एतिरे करे कराचीअ खां जेको आहे हैदराबाद मोटरवे जेको आहे उहो बिल्कुलु घोटकी सूरत अख़्तियार करे वियो आहे, कश्मीर जी सूरत अख़्तियार करे वियो आहे। आए ॾींहुं जेको आहे रोडनि ते धाड़ा, यानी किथे इंसानु माना जेको आहे पंहिंजो गुज़र सफ़र करे। त लिहाज़ा बिलावल भुट्टो अगरि सीरियस आहे त फिलफोर जेको आहे CM खे ऑर्डर ॾे, असांखे इहो जेको पेंशन कटौतीअ जो जेको नोटिफिकेशन आहे उहो असांखे जेको आहे न वापसि कयो वञे। असांखे शौक़ु थोरी आहे की हरू भरू जेको आहे असां मुज़ाहिरा कयूं। हिकिड़ी एडमिनिस्ट्रेशन जेका आहे रेवेन्यू तव्हांखे पाण ख़बर आहे, पोलियो हुजे, इलेक्शन हुजे, VIP ड्यूटी हुजे, हर महाज़ ते रेवेन्यू मुलाज़िम ड्यूटी करे थो। उहे मुलाज़िम, उहे डिपार्टमेंट जा माण्हू जेके ॿियनि जा एहतजाज ख़तमु कराईंदा आहिनि, अॼु उहे रोडनि ते निकिरी आया आहिनि। सरदार साहब मूंखे इहो ॿुधाइजो, इहो नज़र नथो अचे। जी सरदार साहब मूंखे इहो ॿुधाइजो त तव्हां जेकॾहिं बिलावल जो बि बयानु आयो आहे, इन खां पोइ अव्हां जी जेकी अलायंस आहे इहा बैकफुट वेंदी या इहा अञा अॻियां वेंदी, इन जो हिन महिल लाइअमल छा आहे? इन खां पोइ इहो ॿुधाइजो तव्हांजे अॻुवाणनि जो ज़रदारी साहिब सां बि मीटिंग थी, उन में छा ॻाल्हियूं थियूं, ऐं हाणे अव्हांजो लाइअमल छा आहे? अव्हां नोटिफिकेशन जो वेट कंदो या बैकफुट वेंदो, या अञा बि अव्हांजो एहतजाज जारी रहंदो? सर असांजो एहतजाज जारी आहे, जेसिताईं नोटिफिकेशन नथो निकिरे ओसिताईं असांजो एहतजाज जारी रहंदो। असां सिर्फ़ु न्यूज़ ते बयाननि ते असां पंहिंजी तहरीक खे ख़तमु न कंदासीं। असांजी सुभाणे बि पूरी सिंध में तालाबंदी आहे एहतजाज आहे, ऐं जेको आहे छंछरु ते त उहो ई असांजी ऑफिसनि में मोकिलंदी आहे, पर स्कूलनि जी जेको आहे न उहा तालाबंदी आहे। बल्कि असां पोइ उन खां पोइ जेको 6 सेप्टेम्बर आहे उन जी तहरीक में ज़िलनि जा दौरा करे ऐं जेको आहे उते लखे मुलाज़िम जेको आहे न असां कराची जो रुख़ कंदासीं। असांजो अगरि उते बि जेको आहे मुतालबो नथो पूरो थिए त असां जेको आहे ॿिए हुकूमत वरी जेतिरो बि असांखे 10 ॾींहं लॻनि, 20 ॾींहं लॻनि, असां जेको आहे बिलावल हाउस जे अॻियां पंहिंजो एहतजाज नोट कराए असां उते जेको आहे न वेहरंदासीं। ऐं असां जेसिताईं नोटिफिकेशन इशू नथो थिए तेसिताईं असां इहो ख़तमु न कंदासीं। तव्हां उन खां अलावा सिर्फ़ु इहो न आहे, DRA अलाउंस तव्हां ॾिसो ॿिया सूबा सभु ॾियनि पिया DRA अलाउंस। सिंध सूबो वाहिद सूबो आहे जेको DRA अलाउंस असांखे नथो ॾियो। KPK ॾे पियो, बलोचिस्तान जिते लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन आहे उहो जेको आहे सो सूबो उहो मुलाज़िमनि खे जेको आहे DRA अलाउंस पियो ॾे। सिंध सूबो जेको एतिरो मालामाल आहे जिते जेको आहे हेतिरे क़िस्म जी आमदनियूं आहिनि, SBR आहे, टैक्स ज़रिए रेवेन्यू आहे, ढल ज़रिए ॿिया टैक्स सभु कमाए ॾिए थो, तंहिं बावजूदि जेको आहे हीअ असांखे DRA अलाउंस न ॾियण लाइ तयारु न आहे। उन खां अलावा ग्रुप इंश्योरेंस असांजो माना पंहिंजो पैसो आहे जेको पघार मां कटियो वेंदो आहे।
ग्रुप इंश्योरेंस जेको आहे असां उन लाइ जेको आहे मरण लाज़मी आहे। असां मरूं पोइ असांजूं बेवाऊं असांजा बच्चा रुलनि पोइ असांखे जेको आहे स्टिल लाइफ 5 सालनि 10 सालनि खां पोइ पैसा ॾे न ॾे हुनजी मर्ज़ी आहे, हिन महिल थोरी कोन था ॾियनि। त ग्रुप इंश्योरेंस तव्हां ॾिसो बलोचिस्तान असेंबली पंहिंजे असेंबलीअ मां जेको आहे न बिल पास करे ग्रुप इंश्योरेंस रिटायरमेंट ते ॾे पई। अहिड़ी तरह KPK थिए थी, सिंध सूबो असांखे ग्रुप इंश्योरेंस नथो ॾे। इहे टे जेके अहम मुतालबा आहिनि TRA अलाउंस ग्रुप इंश्योरेंस ऐं जेको आहे। ठीकु आहे सरदार साहब, अव्हांजी महिरबानी, मेहरान TV खे अव्हां टाइम ॾिनो। नाज़रीन, हिते वक़्तु थी वियो आहे त हिकु ब्रेक जो, ब्रेक खां पोइ वरी असां वापसि ईंदासीं। स्टे विथ अस। वेलकम बैक नाज़रीन ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी आहे। हिते असां उस्तादनि जे मसइलनि ते ऐं जेकी हीअ अलायंस आहे हिन जे जेको लाइमल आहे, ईंदड़ लाइमल स्पेशली इन ते असां हिन महिल ॻाल्हि ॿोल करे रहिया हुआसीं। पर जेकॾहिं ॻाल्हि कजे इदारनि जी ऐं जेका मुख़्तलिफ़ खाता आहिनि उन्हनि सभिनी तालाबंदी कई आहे, पर किथे किथे ईअं हली रहियो आहे। एजुकेशनल इदारा जेका आहिनि मुकमल तौरु बंदि नज़र अची रहिया आहिनि। रेवेन्यू इदारा थी विया, अहिड़ा कुझु ॿिया इदारा, हिते कलाक किथे 2 कलाक किथे 3 कलाक कमु उते जारी आहे। इन ते बि असां हिन महिल ॻाल्हाईंदासीं। उन खां पोइ जेकॾहिं ॻाल्हि कजे हिन महिल जेकॾहिं वॾो नुक़सानु थी रहियो आहे त उहो हिकु शागिर्द जो थी रहियो आहे, स्टूडेंट जो थी रहियो आहे। पूरी सिंध जी जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं त 10,000 खां वधीक जेका आहिनि स्कूल हिन महिल गैर फाल आहिनि। उन खां पोइ जेका आहिनि 8 मिलियन जेका आहिनि ॿार स्कूलनि खां ॿाहिरि आहिनि। ऐं हाणे बि सिचुएशन अहिड़ी पैदा थी वई आहे जो ॿार स्कूलनि खां ॿाहिरि रही आहिनि। उन ते असां सां शामराज साहब मौजूदु आहे, उनखां असां पुछंदा शामराज साहब, हीअ अलायंस जेकॾहिं अॻिते हले थी ऐं हीअ तहरीक अॻिते हले थी त इन में शागिर्दनि जो बि हिकु वॾो नुक़सानु थींदो। पहिरियों ई जेका आहिनि सो 8 मिलियन शागिर्द स्कूलनि खां ॿाहिरि आहिनि। त इन खां पोइ हीअ अलायंस जेकॾहिं ख़तमु नथी थिए हिन एतिजाजी तहरीक त स्टूडेंट्स लाइ त हिकु वॾो नुक़सानु थींदो। इन में मां छा कयां? जी इहो तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे, पर इन जो हिकिड़ो ॿियो रुख बि आहे। असां सम्झूं था त जेके 60% ॿार स्कूलनि खां ॿाहिरि आहिनि त ही गवर्नमेंट अहिड़ा क़िस्म जा फ़ैसिला बाक़ी 40% ॿारनि खे बि स्कूलनि खां ॿाहिरि कढंदी। छो त जेके ॿार ख़ासि तौर ते पढ़नि था उहे ॿार पढ़नि था हिन मुलाज़िम तबिके जा, ऐं मुलाज़िम तबिको जेकॾहिं पेंशन न मिलंदी ऐं उन्हनि जी पघारूं घटिबियूं, महांगाई वधंदी, डिस्पेरिटी अलाउंस न थींदो त ज़ाहिर आहे हू जेके ॿार आहिनि, जेके 4 ॿार आहिनि उन मां हिकिड़ो पढ़ाईंदो, जेको हाणे ई मुश्किल सां 4 ॿारनि खे पढ़ाए सघे पियो। त हाणे जेको असांजो एजुकेशन जो रेशो आहे ख़ासि तौर ते जेको आहे असांजो, उन में बि इन एम्प्लॉइज़ तबिके जो ई माना ॿार घणे भाङे पढ़े थो। ख़ासि तौर ते आम हारीअ जो ऐं आम मज़दूर जो ॿार त स्कूलनि ताईं अचे थो, पोइ उहो ड्रॉप आउट थो थी वञे ऐं कॉलेज ताईं मुश्किल सां उहो पहुचे थो। पर यूनिवर्सिटियुनि में त ख़ासि तौर ते इहे मुलाज़िम तबिके जो ई ॿार पहुचे थो। त हिन क़िस्म जी जेका माना जा फ़ैसिला आहिनि, जेके मुलाज़िम दुश्मन फ़ैसिला आहिनि, इहे सम्झूं था त इहे तालीम दुश्मन फ़ैसिला बि आहिनि। बिल्कुलु सही। त इन करे ही लांगर टर्म में असां सम्झूं था त ही कुझु ॾींहंनि जी वक़्ती जेका हड़ताल आहे इहा इलाही केतिरनि ॿारनि जो मुस्तक़बिल बचाए वठंदी, जेके उहे तालीम हासिलु कंदा। इन्हनि मुलाज़िमनि जे ॿारनि जे मुस्तक़बिल लाइ असीं कयूं पिया। पर असीं सही असां सां लाइन ते हिन महिल मौजूदु आहे एहसानुल्लाह लाबड़ो, सदर आहे सबसा ज़िलो शिकारपुर। एहसानुल्लाह साहब, असांखे इहो ॿुधाइजो त तहरीक हीअ हली रही आहे, हिन तहरीक जेको आहे सो वॾो ज़ोर पकिड़े वई आहे। ऐं उन खां पोइ बिलावल बि इन में अची कमेंट्स ॾिना आहिनि ऐं उन इहो चयो आहे त पेंशन में कटौती न थींदी ऐं असां इहा जेको आहे सो कटौती पहिरियां बि न कई आहे, इन को करणु ॾींदासीं। इन ते अव्हां छा चवंदो? साईं, महिरबानी तव्हांजी जो असांखे तव्हां शरीक कयो पंहिंजे प्रोग्राम में। हाणे अर्ज़ु इहो आहे त असुल में जेका बिलावल साहब खे रिपोर्ट कई वई आहे उहा जेका आहे माना हिकिड़ी ग़लति फ़हमीअ ते जेको मुबनी आहे, माना सही हुनखे रिपोर्ट न कयो वियो आहे। ठीकु आहे न सर? जेकॾहिं हुनखे सही रिपोर्ट कयो वञे हा त पहिरियां असांजा जेके मुतालबो हुयो, बिलावल साहब बि चई चुको हुयो त वफ़ाक़ ऐं सूबनि में पघार 50% घटि में घटि वधाई वञे, पर उन ते सिंध सूबे अमल कयो ई न। जॾहिं असां आसिरे में रहियासीं, असांजी क़यादतूं आसिरे में रहियूं त पघार असांजो सिंध सूबो वधाईंदो, न वधाए नतीजे तौरु असां जेको आहे पंहिंजो प्रोटेस्ट कयोसीं कराची में ऐं उनजो रिज़ल्ट तव्हांजे अॻियां आहे। उनजे नतीजे में उबतो जेको आहे अहिड़ा कारा कानून पास कया विया जो जेकॾहिं असां उनखे ॾिसूं था त माना मुलाज़िम माना दिलि बीहजी थी वञे। सो तव्हां हिन खां वाक़ुफ़ु आहियो। बाक़ी हाणे बिलावल साहब चवे थो ऐं इहो असांखे जॾहिं वरी लिखत में मिले असांजी क़यादतुनि खे विहारनि, पोइ ॾिसूं त छा थो थिए। असां बि हाली इहो मीडिया जे थ्रू ॿुधो आहे त बिलावल साहब चयो आहे ऐं असांखे यकीन आहे अलाह कंदो बिलावल साहब इन में स्टैंड वठी करे असांजा मुतालबा मंझराईंदो ऐं नोटिफिकेशन जेको आहे इशू कंदो।
सही अगरि नोटिफिकेशन नथो अचे त तव्हांजो लाइ अमल छा आहे? 6 अक्टूबर ते तव्हां बिलावल हाउस ॾे वेंदो या वरी तव्हां बैकफुट थींदो? न साईं, असां इहे तरीक़ एसी ताईं ख़तमु न कंदासीं जेसीं ताईं असांखे नोटिफिकेशन हथ में मिलंदा। इहो असांजी क़यादत जो फ़ैसिलो आहे ऐं असां जेको आहे अॻु में बि धोखा खाधा आहे, हाणे असां धोखे खाइण न थींदा। जेसिताईं असांखे माना नोटिफिकेशन हथ में न मिलंदा त असां जेका इहो जारी रखंदासीं इंशाअल्लाह। सही मूंखे इहो ॿुधाइजो जेके हीअ अलायंस आहे ऐं पूरी सिंध एम्प्लॉइज़ अलायंस में 25 खां वधीक तंज़ीमूं आहिनि ऐं टोटल 42 आहिनि, उन में कहिड़ियूं अहिड़ियूं तंज़ीमूं आहिनि जेकियूं नयूं एड थींदियूं पियूं वञनि? सर मक़सदु आहे त हिन महिल त तक़रीबन थी चुकियूं आहिनि, सवाइ मां सम्झां थो त उहा बि क़यादत जे राब्ते में आहे सिंध सेक्रेटेरिएट ऐं चीफ मिनिस्टर हाउस, बाक़ी ॿियूं जेके आहिनि कोर्टूं। हाणे हिननि छा कयो आहे त माना जेके ॾाढा मुड़ुसु डिपार्टमेंटूं आहिनि जीअं हुन में कोर्ट अची वई या जेको आहे सेक्रेटेरिएट अची वई, उन्हनि खे हिननि पघार असां खां 300% वधीक ॾियनि था, 300% वधीक फैसिलिटीज़ ॾियनि था। त ज़ाहिर आहे उहे उते उनखे पंहिंजे मुफ़ाद आहे ऐं असां ग़रीब मुलाज़िम जेके ॿारहाड़ीअ में अलाह जे आसिरे ते नौकिरियुनि जे आसिरे ते वेठा आहियूं, पंहिंजा ॿचिड़ा बि पढ़ायूं था, पंहिंजे ॿचनि जी ख़िदमत कयूं था, क़ौम जी ख़िदमत कयूं था, असांखे माना पसमंदा उन इलाइक़नि में ईअं रखियो वियो आहे। माना असांजी कसम पर्ची वारी ज़िंदगी इन ई पघार मां गुज़रे थी। तव्हां जेकॾहिं ॾिसंदव त असां जेको आहे माना डॉलर माना $10 जेको आहे असांजी महीने में पघार न आहे, $10 माना सम्झो न। सो असां जेको आहे माना जेके बि तंज़ीमूं आहिनि उन सां जेके रहियल आहिनि उन सां बि असां पंहिंजो आहियूं राब्ते में, इनशाला उहे बि असां सां अची वेंदियूं, इतिहाद में गॾु अची वेंदियूं इनशाला। सही 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 एहसानुल्लाह साहब, अवांजी महिरबानी, अवां मेहरान टीवी खे टाइम ॾिनो। शामुरा साहब, ओवर टू यू। मूंखे इहो ॿुधाइजो त तव्हां 25% वफ़ाक़ जे तरफ़ां छूट ॾिनल हुई अव्हांखे जेकी ख़तमु कई वई आहे, उन हवाले सां मूंखे ॿुधाइजो ऐं उन खां पोइ इहो ॿुधाइजो त अव्हां प्रोफेसरनि जा कहिड़ा हिन महिल तव्हांजा मसइला आहिनि जेके तव्हां फेस कयो पिया? असां सम्झूं था त उहे सभु मसइला जेके असांजे मुलाज़िमनि सां आहिनि उहे प्रोफेसरनि सां बि आहिनि। महांगाई जो असरु असां प्रोफेसरनि ते बि आहे, ग्रुप इंश्योरेंस असां प्रोफेसरनि खे बि वापसि कोन मिलंदी आहे इन केस ऑफ रिटायरमेंट। ऐं असां सम्झूं था त उनखां अलावा पेंशन जा जेके कट ऑफ्स आहिनि उहे साॻा असांजा ई मसइला आहिनि। पर इन सां गॾोगॾु असांखे हिकिड़ी वफ़ाक़ी गवर्नमेंट जे तरफ़ां हिकिड़ी स्पेशल जेको आहे सो टैक्स रिबेट ॾिनल हुयो, जेको जनरल परवेज़ मुशर्रफ जे दौर में ॾिनो वियो जॾहिं अताउर रहमान मिनिस्टर हूंदो हुयो, साइंस एंड टेक्नोलॉजी हेक चेयरमैन रहियो। त 75% टैक्स रिबेट हुयो। माना असांजी जेका सर्विसिस जेका सैलरी ते जेका असांजी ॿियनि जी भेट में यूनिवर्सिटी प्रोफेसरनि खे इहा सहूलियत ॾिनी वई हुई त उहे रिसर्च कनि था, एकेडमिक एक्टिविटीज़ में पब्लिकेशन्स कनि था या उन्हनि खे हिकिड़ो इंकरेज करण लाइ 75% टैक्स रिबेट हुयो असांजी सैलरी में। इहा वॾी अफ़सोस जी ॻाल्हि आहे त हिकिड़ी आर्मी गवर्नमेंट असांखे उहा शइ ॾिनी, पर ॿी ईंदड़ जमहूरी गवर्नमेंट उनखे 50% कयो, जेको बाद में पाकिस्तान पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट आई जंहिंमें गिलानी साहब प्राइम मिनिस्टर हुयो। ऐं उनखां पोइ वरी शहबाज़ शरीफ़ गवर्नमेंट उनखे वरी 25% कयो, जेका प्रीवियस गवर्नमेंट आई कुझु टाइम या वरी उनखे कंहिं जमहूरी हुकूमत में शायदि या त PTI गवर्नमेंट में थियो। पर वरी अफ़सोस सां चवणो थो पए त हींअर पाकिस्तान पीपल्स पार्टी जंहिं इतिहाद में आहे वफ़ाक़ी हुकूमत में ऐं सदर पाकिस्तान पीपल्स पार्टी जो आहे जनाब आसिफ अली ज़रदारी, त उहा 25% टैक्स जेका रिबेट हुई उहा बि ख़तमु कई वई आहे। ऐं उन सां असरु इहो थियो आहे त यूनिवर्सिटीज़ जे प्रोफेसर जूं ऑल ओवर द पाकिस्तान हिन बजट खां पोइ पघारूं वधण बजाए घटिजी वियूं आहिनि। हिननि जेको चयो त 17 खां मथे असीं 10% पघारूं वधायूं था, पर असांजूं सभिनी जूं यूनिवर्सिटीज़ जे प्रोफेसर जूं पघारूं 10% घटिजी वियूं आहिनि। जॾहिं तव्हांजो 25% टैक्स रिबेट ख़तमु थियो ऐं नवां टैक्सिस लॻा ऐं 10% वधण सां उन खां वधीक अमाउंट असांजो हर हिक जी पघार मां कंहिंजी मां 15, कंहिंजी मां 20-25 हज़ार घटिजी विया आहिनि। असां इहो हिकिड़ो तमामु तालीम दुश्मन ऐं प्रोफेसर दुश्मन फ़ैसिलो आहे। ऐं प्रोफेसर्स वटि इंटरनेशनल अपॉर्चुनिटीज़ बि आहिनि, पर उहे हिते इन हवाले सां वेठा हूंदा आहिनि त रिटायरमेंट हूंदी आहे, पंहिंजो मुल्क आहे ऐं हाईली क्वालिफाइड माण्हू आहिनि, उन्हनि सां इहा हिकिड़ी क़िस्म जी नाजाइज़ी आहे। त जमहूरी हुकूमत में ईअं थिए इलाही अफ़सोस थिए थो त हिन प्लेटफॉर्म तां एम्प्लॉइज़ अलायंस जे प्लेटफॉर्म तां हीअ वफ़ाक़ी गवर्नमेंट जो मसइलो आहे, पर असीं इन प्लेटफॉर्म तां इन खे अलायंस में इहो बि असीं पंहिंजो मुतालबो शामिलु करण लाइ रिक्वेस्ट कई आहे दोस्तनि खे
त जीअं इन मामले खे बि हाईलाइट कजे ऐं इहो पाकिस्तान पेपर्स जीअं त इतिहादी आहे त इन मामले ते यूनिवर्सिटीज़ जे प्रोफेसर्स जी ॻाल्हि खे गौर कयो वञे ऐं असांजे टैक्स रिबेट वापसि कयो वञे। लास्ट क्वेश्चन आहे, मूंखे इहो ॿुधाइजो त जेकी तव्हांजी एम्प्लॉइज़ अलायंस आहे ऐं इन जो हिन महिल ईंदड़ लाइअमल छा आहे, जेकॾहिं एम्प्लॉइज़ आहिनि ऐं उहे जेकॾहिं बिलावल आहे नोटिफिकेशन नथो निकिरे त उन खां पोइ अव्हां जो इहो छा हूंदो आख़िरी लाइअमल? उन खां पोइ मूंखे इहो ॿुधाइजो काफ़ी इदारा अहिड़ा आहिनि जेका सरकारी आहिनि पर उते कमु हली रहियो आहे, छा इहे सभु तव्हां सां मिली अॻिते हली तहरीक में मिली जुली कमु तहरीक हलाईंदा या न? ॾिसो लाइअमल तय आहे, 23 खां 27 ताईं तालाबंदी ऐं हड़ताल हुई, ठीकु आहे। ऐं इन में हाणे मेडिकल एमरजेंसीज़ थियनि थियूं या यूनिवर्सिटीज़ में लेबॉरेटरीज़ थियनि थियूं त उन हवाले सां असां इहा हिकिड़ी क़िस्म जी लीनियंसी किथे किथे आहे बि, पर उनजो इहो मतिलबु कोन्हे त उहे माण्हू माना अॻियां हली करे कॾहिं गवर्नमेंट सफ़ा एक्सट्रीमली रिस्पॉन्स नथी ॾे ऐं को बि खड़तेल नथो निकिरे त उहे माण्हू इन हवाले सां जिते किथे पार्शल शयूं थियनि थियूं त उहे वरी वापसि उनखे एक्सट्रीम एक्शन ते न खणंदा। त 27 ताईं ते तालाबंदी ऐं हड़ताल वारो ऐलान आहे, पर उनखां पोइ 6 अक्टूबर ताईं रैलीज़ थींदियूं, प्रोटेस्ट थींदा, मुख़्तलिफ़ पंहिंजो जेके बि असांजा प्रेस क्लब्स आहिनि डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर्स में बुख हड़तालूं थींदियूं, मुख़्तलिफ़ फार्म्स में एक्टिविटीज़ रहंदियूं ऐं किथे किथे हड़तालूं बि रहंदियूं। ऐं 6 अक्टूबर ते जीअं त उते अचण खां पोइ इहा सूरत हाल गवर्नमेंट ते डिपेंड थो करे त उहो केतिरो रिस्पॉन्स ॾिए थी ऐं उन रिस्पॉन्स जी बुनियाद ते असांजो वरी अॻिलो लाइ अमल हूंदो, ज़ाहिर उहो 6 अक्टूबर खां पोइ ई थींदो। पर असां सम्झूं था त पाकिस्तान गवर्नमेंट ऐं ख़ासि तौर ते पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं सिंध गवर्नमेंट खे इन मामले खे जेको आहे हल करणु खपे ऐं पंहिंजे ई मुलाज़िम खे ऐं पंहिंजे ई जेको आहे मज़दूर खे हारी खे ऐं पंहिंजे ई अवाम खे पंहिंजे साम्हूं आणणु इहो वॾे में वॾो फेल्यूअर थींदो पाकिस्तान पीपल्स पार्टी जो। सही, शामराव साहब अव्हां जी वॾी महिरबानी। नाज़रीन, हिते वक़्तु थी वियो आहे हिकु ब्रेक जो, ब्रेक खां पोइ असां ॻाल्हाईंदासीं बदअमनी ते ऐं असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन हाणे असां ॻाल्हाईंदासीं बदअमनी ते। जीअं त तव्हां सभिनी ख़बर आहे त सिंध में बदअमनी जी वॾी बाहि भरियल आहे, ख़ासि तौर ते कश्मीर कंद कोट ऐं घोटकी वारे ज़िलनि में बदअमनीअ जी बाहि भरियल आहे। उन मामले ते CM एक्शन वरितो आहे ऐं ऑपरेशन तेज़ करण जी हिदायतूं कयूं आहिनि ऐं जेका ॾोहारी हथियार फिटाव कंदा ऐं उन्हनि खे बि क़ानूनी रस्तो ॾिनो वेंदो। उन सॼे मामले ते असां तफ़सील वठंदासीं असांजे फील्ड रिपोर्टर खां अता हुसैन खां। अता हुसैन असां सां लाइन ते। अता हुसैन, असांखे ॿुधाइजो त हिन महिल ऑपरेशन केतिरो तेज़ हली रहियो आहे ऐं उते बदअमनीअ जी जेकी आहे सो केतिरी आहे तंगवाणी में? जी सरदार भाउ, तव्हांखे ॿुधाईंदो हलां, तंगोन तालुके में गुज़िरियल काफ़ी ॾींहं खां मुसलसल जेके पुलिस जूं कार्रवायूं हलनि पिया। हिन वक़्तु तंगोणी शहर ऐं भरपासर इलाइक़नि में चोरी जो आज़ार जेको आहे बरक़रार आहे। माण्हू जेके सख़्तु ख़ौफ़ में मुब्तला आहिनि। हर आए ॾींहं में जेके 10 खां वधीक हथियारबंद मुख़्तलिफ़ ॻोठनि ॾांहुं रुकनि था, उन्हनि खां चोपायो माल चोरी करे आसानी सां फरार थी वञनि था। हलो जी ॿुधायो। सरदार भाउ, आसानी सां फरार थी विया। हिन वक़्तु तंगोणी शहर में जेके आहिनि चोरी जो आज़ार उहा बरक़रार आहे। किथे बि पुलिस चोरनि जे ख़िलाफ़ कार्रवाई नज़र नथी अचे। तव्हांखे मां ॿुधाए ॾियां, 5 ॾींहं अॻु B सेक्शन थाणे जे हद जेके आहिनि कमराइन लाड़े वटि पुलिस एहलकार आहे फज़ल रहमान खोसड़ी नामालूम हथियारबंदनि हथियारनि जो ज़ोर खे इनखे अगवा करे विया। जॾहिं SSP कश्मीर मोहम्मद मुराद गांगोरो जेके आहिनि 5 ॾींहं मुसलसल ऑपरेशन दौरान जेके कार्रवाई कयूं, जंहिंमें 3 मुबीना ॾोहारी जेके पुलिस मुबीना मुक़ाबले मारिजी विया आहिनि। जंहिं बाद SSP कश्मीर जी कार्रवाई बाद पुलिस एहलकार खे मुबीना मुक़ाबले बाज़ियाब करे वरितो आहे। हिन वक़्तु जेको तंगोणी शहर आहे उहो जेके आहिनि मुख़्तलिफ़ हंधनि ते जेके आहिनि ॾोहारनि जा वारदातूं थियनि पियूं। जेके तंगवाणी थाणो आहे, डेरा सरकी पुलिस थाणो आहे, उते चोरी जो आज़ार वधी वियो आहे। हर आए राति जेके आहिनि 10 खां वधीक जेके आहिनि टोला आहिनि जेके चोरियूं कनि पिया। जेके ॻोठाणा उहे सख़्तु परेशान आहिनि। काफ़ी मर्तबा ॻोठाणा पिणु सख़्तु ज़ख़्मी थी विया आहिनि, लेकिन पुलिस कार्रवाई किथे बि नज़र नथी अचे। तंगोणी शहर में जेके आहिनि चाबी चोर जो पिणु आज़ार वधी वियो आहे। 7 खां वधीक आहिनि मोटरसाइकिलूं जेके आहिनि शहर जे मेन बाज़ार में जेके चाबी चोर लारियूं खाए फरार थी। हिन वक़्तु पुलिस किथे बि कार्रवाई करण लाइ तयारु न आहे। बेगुनाह जेके आहिनि शरीफ़ शहरनि खे पुलिस गिरफ़्तार करे उन खां लख रुपया वसूल करे लेती बाद उनखे आज़ाद करे। हिन वक़्तु आहिनि होशियारी सख़्तु ख़ौफ़ में मुब्तला आहिनि। जॾहिं SSP कश्मीर सां राब्तो कयो आहे इन हवाले सां उहो मौक़िफ़ ॾियण लाइ नथी सघे।
इन सिलसिले में असांजे हिन मुसलसल हितां जे शहरियुनि ऐं मुख़्तलिफ़ पार्टियुनि सां तालुक़नि पिणु एहतिजाज कयो आहे बदअमनी जे हवाले सां, लेकिन कंहिं बि नोटिस न वरितो निकिता आहिनि, उहे शहरी सख़्तु ख़ौफ़ मुब्तला आहिनि। जी सही, मूंखे इहो ॿुधाइजो त हे ऑपरेशन असराइता क़दम खणे पियो या मुगवी बाज़ियाब कराए अथई, ऐं मूंखे इहो ॿुधाइजो हिन टोटल ज़िले में केतिरा मुगवी जेका आहिनि सो बाज़ियाब थी चुका आहिनि ऐं केतिरा खमिजी चुका आहिनि? जी सरदार बात ताज़ो जेको आहे पुलिस एहलकार मंज़ूर खोसो उहो बी सेक्शन कंदकोट पुलिस थाणे जे हद मां हथियारबंदनि अगवा कयो, जंहिंजे बाद SSP कश्मीर मोहम्मद मुराद गांगरो मुबीना मुक़ाबले बाद पुलिस एहलकार खे बाज़ियाब कराए वरितो आहे। हिन वक़्तु किथे मुगवी जेका आहिनि किथे बि अगवा थियल न आहे। हिन वक़्तु जेका आहिनि चोरी जो आज़ार बरक़रार आहे। तंगवाणी शहर ऐं हुनजे आसपास इलाइक़नि में हर आए राति 10 खां वधीक जेके आहिनि हथियारबंदनि ॻोठनि में दाख़िल थी के ॻोठनि खे यरमाल बणाए औरतनि मथां पिणु तशदुद कयूं पिए, उन्हनि खां जेके आहिनि चुपाए माल काहे हथियारनि जे दौर ते आसानी सां फरंदे इतला बावजूद हद जी जेका पुलिस आहिनि उहो किथे बि कार्रवाई करण लाइ तयारु कोन्हे। माण्हू आहिनि उहो सख़्तु ख़ौफ़ मुतन हर आए ॾींहुं जेके आहिनि हिते जेका आहिनि। सही आहे, अता हुसैन अव्हां जी महिरबानी। नाज़रीन, जीअं त तव्हां ॿुधो त बदअमनी वधी आहे ऐं एतिरी वधी आहे जो पुलिस या कंट्रोल खां ॿाहिरि आहे। पुलिस जा जेका ऑपरेशन कया वञनि था फ़क़ति सिर्फ़ु पुलिस अहलकार खे बाज़ियाब करणु, आम माण्हू जेका आहिनि उन्हनि खे जेको आहे हिन महिल ताणी बाज़ियाब न कयो वियो आहे। अव्हां कुझु साल पोइ ते वञो ऐं तव्हां ॾिसो त फज़ीला सरकी आहे ऐं प्रिया कुमारी आहे, उन्हनि खे केतिरो अरसो केतिरा वरिया गुज़री विया आहिनि, उहे बाज़ियाब नथा थियनि। पुलिस अहलकार जेकॾहिं थिए थो अगवा त उहो झटि बाज़ियाब थी थो वञे। त पुलिस ज़ाती तौर ते सिर्फ़ु जेको आहे पंहिंजे लाइ कमु करे रही आहे ऐं उहे को बि असराइती अवाम खे सिधो संहो फ़ाइदो रसाए न रही आहे। त पूरी जेके बदअमनी जी जेकॾहिं ॻाल्हि कजे त कंदकोट बदअमनी जे वर चढ़ियल आहे, घोटकी बदअमनी जे वर चढ़ियल आहे, उहे नोगो एरिया लॻा पिया आहिनि ऐं उते आम माण्हू या शहर जा जेका माण्हू आहिनि उते शाम जो 6 बजे खां पोइ वञी बि नथा सघनि, ख़ौफ़ ऐं हिरास उते एतिरो आहे। त इन सॼे मामले ते असां ॻाल्हाईंदासीं, अॻिते बि असां हलंदासीं ऐं कंदकोट जी हालात मालूम कंदासीं। कंदकोट मां असांखे जॉइन कयो आहे ग़ुलाम रसूल मीराणी। ग़ुलाम रसूल, मूंखे इहो ॿुधाइजो त उते ज़िले में केतिरा मुगवी आहिनि जेका हिन महिल पुलिस बाज़ियाब कराइनि, हालांकि ऑपरेशन तेज़ कयो वियो आहे, छा ऑपरेशन तेज़ नज़र अचे पियो या सिर्फ़ु इहो प्रेस कॉन्फ्रेंस में चयो पियो वञे? जी ॾिसो, कश्मीर कंदकोट ज़िले में अमन अमान जी अहिड़ी त ख़राब सूरत हाल रही हुई जो हर वक़्तु जेको आहे त हर ईंदड़ ॾींहं ते जेको आहे त ॾोह न थींदो हुजे। कश्मीर कंदकोट ज़िले में अमन अमान जी बहाली लाइ खपे अमन खपे। कंदकोट खां कराची ऐं इस्लामाबाद ताईं जेके आहिनि उहे तहरीकूं हलियूं। साल में जेको आहे 5-7 SSP चेंज थींदा रहिया, पर अमन हितां जे शहरनि लाइ हिकु ख़्वाब बणियल हुयो। अमन अमान जी तमामु घणी ख़राब सूरत हाल रहंदड़ कश्मीर कंदकोट ज़िले में मौजूदा SSP मोहम्मद मुराद गांगरो जेको कुझु वक़्त खां हिते मुक़ररु थियो आहे, उनजी पॉलिसियुनि खे नज़र में रखंदे कुझु हालतूं जेके आहिनि उहे बहितरी तरफ़ वञी रहियूं आहिनि। हीउ ज़िलो जेको आहे त अगवा जी इंडस्ट्रीज़ तौरु जेको आहे उहो सॼो वेंदो हो, भुंग भरे डील ऐं ढील तहत जेको आहे माण्हू बाज़ियाब थींदा हुया ऐं उहो जेको कारोबार हुयो उहो हलंदड़ हुयो। रोड रस्ता महफ़ूज़ न हूंदा हुया, भत्ताखोरी आम थी वई हुई, स्ट्रीट क्राइम जो रेशो जेको आहे उहो वधी वियल हुयो, पुलिस बि जेको आहे उहो पाण खे गैर महफ़ूज़ समझदी हुई। पर हिन वक़्तु पुलिस ऐं रेंजर जे मुख़्तलिफ़ जेको कार्रवाइनि में ॾोहारियुनि ख़िलाफ़ जेको आहे भरपूर नमूने ऑपरेशन जेके आहिनि उहे नज़र में आया आहिनि, जिन में केतिरा ई ॾोहारी जेके आहिनि उहे मारिया विया आहिनि ऐं ज़ख़्मी कया विया आहिनि। मौजूदा पुलिस जे जेको आहे त नो डील ऐं नो ढील वारी जेकी पॉलिसी आहे उहा असांखे जेको आहे उहो साम्हूं नज़र अचे पई। तॾहिं खां जेको आहे ॾोहनि ते जेको आहे उहो ज़ाब्तो नज़र अची रहियो आहे। ऐं हिन वक़्तु जेको आहे त मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ताज़ो ई जेको आहे त कुझु ॾींहं अॻु में जेको आहे त ॾोहारियुनि भयो गैंग जे जेको धाड़ियल हुया उन्हनि पुलिस चौकी ते जेको आहे त उहो हमलो कयो, जंहिंमें हिकु जेको आहे एहलकार अगवा थियो, उनखे जेको आहे पुलिस मुसलसल कार्रवाइनि खां पोइ जेको आहे उहो बाज़ियाब करायो आहे। ऐं अञा बि जेके आहिनि जेके हालतूं आहिनि उहे उन में जेको आहे बहितरी जी ज़रूरत आहे। हिन वक़्तु बि जेको आहे त फुर धाड़नि जूं जेके वारदातूं, चोरियुनि जूं जेके वारदातूं आहिनि उहे थियनि पियूं। ऐं ॿियो त हिन कश्मीर कंदकोट ज़िले में जेके क़बीलाई जहिड़नि जो जेको नासूर आहे उहो हले पियो, उन में काफ़ी बेगुनाह माण्हू जेके आहिनि उहे क़तल थियनि पिया। उन्हनि जे रोकथाम जे लाइ हिन वक़्तु ताईं जेको आहे त का बि जेको आहे उहा बहितर हिकमत अमली जेकी आहे उहा जोड़ी न आहे वई। जेके क़तल में मुलविस जवाबदार आहिनि उन्हनि ख़िलाफ़ का कार्रवाई न थिए पई।
ऐं जॾहिं त पुलिस हिन वक़्तु कश्मीर कंदकोट ज़िले में जेको आहे अगवा जो रेशो जेको आहे उहो घटि आहे। हिन वक़्तु को मुवी जेको आहे उहो अगवा थियल न आहे ऐं पुलिस बि जेको आहे उहा उन सां बि असांजो राब्तो थियो आहे। उन पारां बि जेको आहे अंग अखर असांखे ॾिना विया आहिनि त हिन वक़्तु जेको आहे त कश्मीर कंदकोट ज़िले में जेको आहे अगवा जी का वारदात कोन्हे का। हिते हिकु सबबु इहो आहे जो ही कश्मीर कंदकोट ज़िलो जेको आहे उहो सिंध बलोचिस्तान ऐं पंजाब जे संगम ते आहे ऐं हिते जेके आहिनि काफ़ी माण्हू जेके आहिनि उहे मुख़्तलिफ़ बहाननि ज़रिए हिकु जी जेको आहे उहो अगवा थियनि पिया। उन्हनि जो जेको सिलसिलो आहे उहो अगवा रुकिजी न सघियो आहे। शादी जे बहाने ते कारोबार वापार जे बहाने ते जेको आहे उन्हनि खे फ़ोन ज़रिए घुराए करे पंजाब खां मुख़्तलिफ़ जेके शहर आहिनि जेके मुख़्तलिफ़ सूबनि खां उहे हिते माण्हू हिरकिजी अचनि पिया। उन्हनि खे अगवा उहा अगवा कनि था। उन्हनि खां पोइ जेको आहे भंग भरे उहे बाज़ियाब थियनि था। काफ़ी जेको आहे त पुलिस जेको आहे इहा सोशल मीडिया ते जेको आहे आगाही मुहिम बि जेको आहे उहा शुरू कई त जेको आहे त हीउ सिलसिलो जेको आहे त जेको हले पियो उते माण्हुनि खे जेको आहे अवेयरनेस ॾियण जी कोशिशि कनि था ऐं काफ़ी जेके आहिनि हिकु जी अगवा थियण खां जेको आहे त उन्हनि खे पुलिस जेको आहे उहो बचायो बि वियो आहे। ऐं अॼु बि जेको आहे त हिकु लोअर दीर खां जेको हिकिड़ो शादी जे बहाने ते जेको आहे उहो कचे तरफ़ वञे पियो उनखे पुलिस रोकियो उनखे अगवा थियण खां बचायो आहे। ऐं मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त कश्मीर कंदकोट ज़िले में अञा बि ॾोहनि ते ज़ाब्तो आणण लाइ जेको आहे त बहितरी जी ज़रूरत आहे। अॼु बि जेको आहे SSP ऑफिस जे आॾो जेके आहिनि शहरी उन्हनि एहतजाज कयो। 4 महीना अॻु में जेको आहे बी सेक्शन थाणे जी हद मां तंगवानी वासी आहे फरमान मलिक उनजी एल्टो कार जेको आहे उहा धाड़ेल जेके आहिनि उहो फुर करे विया। उन्हनि खे पुलिस रोज़ आसरा दिलासा ॾे पई। वापसि न थी आहे जंहिंजे करे उन्हनि एहतजाज कयो आहे। SSP खां उन्हनि मुतालबो कयो त असांखे जेको आहे जेके तव्हांजो ऑपरेशन हले पियो इन ऑपरेशन ज़रिए जेको आहे त असांखे फौरी प्रोग्राम जो टाइम पुॼाणीअ पहुतो आहे। नाज़रीन तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी असांजे जेको अलायंस आहे सिंध एम्प्लॉइज़ अलायंस आहे उनजे जेको आहे नुमाइंदनि जी अवां ॻाल्हि ॿोल ॿुधी। उन खां पोइ बदमनीअ जे हवाले सां असां अव्हांखे आगाही ॾिनीसीं। बदमनी चोट चढ़ियल आहे। उन खां पोइ जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं एम्प्लॉइज़ अलायंस जी त नाज़रीन उन्हनि जी तहरीक रुकण जो नालो नथी वठे ऐं उन सां वधि खां वधि हिन महिल जेकॾहिं नुक़सानु थी रहियो आहे उहो शागिर्द तबिके खे थी रहियो आहे। इदारा बंदि पिया आहिनि ऐं उन खां पहिरियां बि गवर्नमेंट जी अगरि ॻाल्हि कजे त सिंध में 10,000 स्कूल आहिनि जेका गैरफ़ाल आहिनि। उन खां पोइ कई स्कूल आहिनि जंहिंजा जेका ज़बून हालीअ जो आहिनि उन्हनि जा चापड़ किरी रहिया आहिनि ऐं उन खां पोइ जेका आहिनि 8 मिलियन शागिर्द ॿाहिरि आहिनि। ऐं हाणे अगरि ॻाल्हि कजे हिन अलायंस जी त हिन अलायंस जी त इहा ख़बर न आहे त केतिरो अॻिते हलंदी पर नुक़सानु हिन महिल जेको थी रहियो आहे उहो वरी बि सिंध जी तालीम खे थी रहियो आहे। छाजे करे तव्हां ॿुधो हूंदो त हिकिड़ी चवाणी आहे त जेकॾहिं तालीम कंहिं बि मुल्क खे या कंहिं बि जेको रियासत खे तबाह करिणो हुजे त सभ खां पहिरियां उन्हनि खे उन खां तालीम खसिजे। ऐं हिते बि हिन महिल इहो लॻो पियो आहे त पहिरियां ई सिंध गवर्नमेंट जे तरफ़ां तालीम ते रुझान घटि आहे। उन खां पोइ हिन महिल एम्प्लॉइज़ जी जेकी तहरीक हली रही आहे उनखे सिधी रीत जेको आहे तालीम खे नुक़सानु थी रहियो आहे। नाज़रीन वरी असां हिकु नए मौज़ू सां गॾु अव्हां सां गॾु हूंदासीं। हिन महिल असांखे ॾिजो इजाज़त।